نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من أثر السجود ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل كزرع أخرج شطأه فآزره فاستغلظ فاستوى على سوقه يعجب الزراع ليغيظ بهم الكفار وعد الله الذين آمنوا وعملوا الصالحات منهم مغفرة وأجرا عظيما صدق الله العظيم. ही सूरतुल फतह आहे 26 सिपारे में जंहिं जूं आख़िरी आयतूं मूं तिलावत कयूं। हिन में असल में सूरह फतह में अल्लाह पाक सुलह हुदैबिया जो किस्सो बयान कयो आहे। सुलह हुदैबिया में असल में इहो हो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 6 हिजरीअ में ही सुलह हुदैबिया जो वाक़ियो पेश थियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 6 साल थी विया हिजरत के ऐं काबतुल्ला शरीफ़ के छॾींदे 6 साल थी विया। छो त हिजरत खां पोइ कॾहिं पोइ अञा ताईं ओॾां पोइ वञणु कोन थियो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबा के तमामु घणो शौक़ु हो असां बैतुल्ला अल्लाह जे घर जी ज़ियारत करियूं। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़्वाब ॾिठो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा सां गॾु उम्रो अदा पिया कनि त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे ॿुधायो त मूं ख़्वाब ॾिठो आहे जंहिंमें पाण उम्रो पिया करियूं। सहाबा ॾाढा ख़ुशि थिया ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो सम्झो त हिन साल ई जेको आहे सो असांखे अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾींदो उम्रे जी। छो पाण सहाबा खे फरमाए तयारु थियो, तयारी करियो। सभु सहाबा एहराम ॿधो जेको अॼुकल्ह बि मक्कतुल मदीना मुनव्वरा मां जेॾी महिल पाण निकिरंदा आहियूं त पोइ ज़ुल हुलैफ़ा हिकिड़ी जॻह आहे, उते मस्जिद ठहियल आहे, तमामु वॾी मस्जिद आहे। जेके बि गाॾियूं यानी बसूं मदीना मुनव्वरा मां निकिरंदियूं आहिनि उहे अची पहिरियों स्टॉप उते ई कंदियूं आहिनि। पोइ उते सभु माण्हू जेको एहराम ॿधंदा आहिनि। एहराम ॿधण जो मतिलबु के त चादरूं त पाए ईंदा आहिनि पंहिंजे होटलुनि तां, पर उते अची जेको आहे सो नियत कंदा आहिनि, 2 रकातूं नमाज़ पढ़ंदा आहिनि जेको नफ़िल आहे एहराम जो,
ऐं उन खां पोइ जेको नियत कंदा आहिनि। त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा उतां इहराम ॿधो उमिरे जो ऐं पोइ रवाना थिया। मके वारनि खे ख़बर पई त इहे अचनि पिया, त हुननि चयो त न असां हिननि खे उमिरो करणु कोन ॾींदासीं। हालांकि ख़ुदि हू हुननि जो मज़हब जेको हो अगरि जे बुत परस्त हुआ, पर तॾहिं बि हुननि जे मज़हब में इहा ॻाल्हि हुई त को बि माण्हू भले केॾो वॾो दुश्मन छो न हुजे, छा बि हुजे, पर जेकॾहिं इहराम ॿधी अचे थो ऐं अची मक्कत इन जो बैतुल्ला शरीफ़ जो जेको थो हज या उमिरो करण जी नियत सां अचे थो, त पोइ उनखे रोके नथो सघे। पर हुननि खे हिकिड़े क़िस्म जी जेका आहे सो ज़िद हो ऐं हद दर्जे जी दुश्मनी हुई। सो हुननि पंहिंजे मज़हब जे ख़िलाफ़ु जेको आहे हुननि चयो न कुझु बि थी पए, छा बि थी पए, असां कंहिं बि सूरत में तव्हांखे जेको थो उमिरो करणु कोन ॾींदासीं। बहरहाल वॾो किस्सो आहे, केॾी महिल कंहिं ॿिए मौक़े ते इंशा अल्लाह ताला तफ़सील बयानु कबी। पोइ आख़िर में जेको सुलह ते इहा ॻाल्हि ख़तमु थी। सुलह में इहा शर्त पहिरीं हुई त भई हिन साल हींअर तव्हांखे असां उमिरो कोन करणु ॾींदासीं, आईंदे साल तव्हां अचो, हींअर तव्हां इहराम खोले छॾियो। ऐं ॿियो जेको सुलहनामो लिखायो वियो, लिखायो पियो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली रज़ी अल्लाह ताला खां, हज़रत अली करम अल्लाह जो उन्हनि बि लिखियो। त उन्हनि लिखियो त हीउ सुलहनामो आहे जेको कुरैश सां कयो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुननि हर जॻह ते माना हुननि खे ज़िद हो हिकिड़े क़िस्म जो काफ़रनि खे। हुननि चयो त तव्हां इहो जेको लिखियो न मुहम्मदुर रसूलुल्लाह, रसूलुल्लाह जो लफ़्ज़ जेको आहे पोइ तव्हां हटायो, इहो असां मञूं ई कोन था। इन ॻाल्हि ते ई त असांजी जंग आहे तव्हां सां, त तव्हां अलाह जे रसूल आहियो, जेकॾहिं असां तव्हांखे अलाह जो रसूल मञूं त पोइ तव्हां सां झेड़ो ई कोन्हे। उन करे इहो लफ़्ज़ मिटायो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु लिखी चुका हुआ मुहम्मदुर रसूलुल्लाह। त पाण फरमायो त आउं अलाह जो रसूल आहियां, ऐं सची ॻाल्हि आहे। हुननि जो न त पोइ सुलह करियूं ई कोन था, सुलह कोन थींदी, इहो लफ़्ज़ मिटायो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़ी हुननि खे सम्झायो, पर हू पंहिंजी ज़िद ते हुआ। चवनि त न बसि इहो लफ़्ज़ तव्हांखे मिटाइणो पवंदो, तव्हां ईअं लिखो मुहम्मद इब्न अब्दुल्लाह, तव्हांजो जेको वालिद आहे अब्दुल्ला उन जी तरफ़ निस्बत करियो, बाक़ी रसूलुल्लाह न चओ, इहो असां मञी कोन था। नेठि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली रज़ी अल्लाह ताला खे चयो तव्हां मिटायो। मुंहिंजो या रसूलल्लाह इहो कमु मूंखां कोन थो थी सघे, आउं तव्हांजो नालो मिटायां, तव्हांजे नाले ते जेको रसूलुल्लाह लिखियो आउं मिटायां, इहो मूंखां कोन थो थिए, इहो मूंखां पुॼे कोन। पाण फरमाए चलो ठीकु आहे, मूंखे ॾेखार भला किथे लिखियलु आहे, छो त पाण पढ़ियलु लिखियलु कोन हुआ। सो पाण मिटीअ सां करे ताज़ो ताज़ो लिखियलु हो, उनखे मिटायो। पोइ उन्हनि खे चवनि हाणे लिखो बिन अब्दुल्ला। त हिननि काफ़रनि जेको ज़िद कयो त भई रसूलुल्लाह न चओ, अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो तव्हां कोन था चओ न अल्लाह जो रसूल, चलो आऊं तो नाज़िल करियां क़ुरान जी आयत में जेका क़यामत ताईं पढ़ी वेंदी, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हूअं अल्लाह ताला पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेॾी महिल ख़िताब जी जॻह ते इस्तेमालु थींदो, या अय्युहन नबी, या अय्युहर रसूल, या अय्युहल मुज़म्मिल, या अय्युहल मुद्दस्सिर, यानी लक़ब सां पुकारींदा अल्लाह ताला। ॿियनि जहिड़े या मूसा, या ईसा, या सालिह, ॿिया जेके नबी आहिनि उन्हनि से नालो वठी करे अल्लाह ताला पुकारे थो, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो वठी करे अल्लाह ताला कोन थो पुकारे। पर शायदि क़ुरान पाक में 4 जॻहियूं अहिड़ियूं आहिनि, 4 जॻहियुनि ते जिते के वॾी मसलहत आहे उते अल्लाह ताला नालो वरितो हुज़ूर पाक सल्लल्लाहु। हिते बि छो त हुननि चयो त इहो जेको लिखियो अथव तव्हां मुहम्मदुर रसूलुल्लाह, इन खे मिटायो। त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए चलो ओॾी महिल त मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिटाए छॾियो, पर आऊं तव्हांखे अहिड़ो थो लिखाराए छॾियां रसूलुल्लाह जो क़यामत ताईं पियो पढ़ियो वेंदो, ऐं क़यामत ताईं क़ुरान रहंदो, ऐं क़यामत ताईं पढ़ियो वेंदो, ऐं हमेशह जेको अल्लाह जे रसूल जो नालो रोशन
ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मञण वारा जेके हमेशह रहंदा, सो अल्लाह ताला नाज़िल फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॻियां अल्लाह ताला सहाबा जूं सिफ़ात ज़िक्र कयूं जेके हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साथी आहिनि। वल्लज़ीन मअहू, उहे माण्हू जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु आहिनि, यानी साथ में आहिनि, सुहबत हासिल कई है जिन अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। उन्हनि जूं सिफ़तूं जेके अल्लाह ताला ॻणियूं, उनमें सभिनी खां पहिरीं सिफ़त अल्लाह ताला इहा फरमाई अशिद्दाउ अलल कुफ़ार, ए माण्हू जेके आहिनि ए काफ़रनि जे मथां सख़्त आहिनि, यानी मज़बूत आहिनि काफ़रनि जे मुक़ाबले में, ऐं क़वी आहिनि, मज़बूत आहिनि, सख़्त आहिनि। सख़्त जो मतिलबु इहो कोन्हे त माना काफ़रनि ते नरमी कॾहिं बि कोन था कनि, काफ़रनि सां रुॻो सख़्ती था कनि, न, जिते अल्लाह पाक चाहे थो त काफ़रनि सां सख़्ती कई वञे उते सख़्ती था कनि। जिते अल्लाह रब्बुल आलमीन, क़ुरान पाक में केतिरा जॻहियूं आहिनि जिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वग़ुलुज़ अलैहिम, इन्हनि सां सख़्ती करियो। अल्लाह पाक हुकुम कयो इन्हनि सां सख़्ती करियो, त पोइ उते सख़्ती करणी आहे। बंदो अल्लाह जो जेको तो अल्लाह जे हुकुम जो ताबे। पर केतिरा अहिड़ा मौक़ा आहिनि जिन ते अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो आहे त न हिननि सां नरमी करियो, हिन जॻह ते हिननि काफ़रनि सां नरमी करियो, उते नरमी। पर जिते माना ही जेको बि कमु कनि था, सख़्ती कनि था, कंहिंसां दुश्मनी कनि था, उहा अल्लाह जी रज़ा जे लाइ कनि था, अल्लाह जी रज़ा जे लाइ। काफ़रनि जे मथां सख़्त आहिनि, जेॾी महिल अल्लाह ताला चए थो ही मुंहिंजा दुश्मन आहिनि, हिननि सां सख़्ती करियो, ओॾी महिल ही सख़्त था थी बीहनि। अॻियां अल्लाह ताला फरमाए थो ॿी सिफ़त हिननि जी छा आहे, रुहमाउ बैनहुम, पाण में हिक ॿिए सां तमामु घणा जेको आहे सो महिरबान आहिनि, शफ़ीक़ आहिनि, हिक ॿिए सां तमामु घणी हिननि जी महबत आहे। सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन, सहाबा अहले बैत सभु पाण में खीर खंड थी रहंदा हुआ। ईअं कोन्हे त अलॻि अलॻि को जमायतूं हुयूं, अलॻि अलॻि, भई हीअ मस्जिद सहाबा जी आहे, हीअ मस्जिद अहले बैत जी आहे, हीअ जेको क़ब्रिस्तान हो सहाबा जो आहे, हीअ क़ब्रिस्तान अहले बैत जो आहे, हीअ जेका आहे सो मोहल्लो सहाबा जो आहे, हीअ मोहल्लो अहले बैत जो आहे, हीअ मोहल्लो जेको तो तफ़रीक़ कान हुई, तफ़रीक़ विच में कान हुई रहंदी, हीअ सभु पाण में खीर खंड थी करे रहंदा हुआ, मुहबतुनि सां प्यार सां रहंदा हुआ। अल्लाह जो जेको क़ुरान आहे, जेको सभिनी खां वधीक सचो आहे, उहो क़यामत ताईं गवाही ॾे पियो त रुहमाउ बैनहुम, त ए माण्हू पाण में जेको आहे सो वॾा महिरबान आहिनि, हिननि खे हिक ॿिए ते वॾी शफ़क़त आहे। अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो तराहुम रुक्कान, माना त जिते अल्लाह चाहे थो त रहमत कई वञे, शफ़क़त कई वञे, महबत कई वञे, उते ई महबत था कनि। जिते अल्लाह रब्बुल आलमीन चाहे थो त सख़्ती कई वञे, उते ई सख़्ती था कनि। त इहे ॿई निशानियूं इन्हनि जे कमाले ईमान जूं आहिनि। हदीस पाक में चए थो मन अहब्ब लिल्लाह व अबग़द लिल्लाह व आता लिल्लाह व मनअ लिल्लाह फ़क़द इस्तकमल ईमान, जेको अल्लाह जे लिए महबत करे, अल्लाह जे लाइ दुश्मनी करे, अल्लाह जे लाइ ॾे, अल्लाह जे लाइ रोके, सभु कम अल्लाह जे लाइ, पंहिंजे नफ़्स जे लाइ का बि शइ न, फ़क़द इस्तकमल ईमान, उन माण्हूअ पंहिंजे ईमान खे कामिल करे छॾियो। सहाबा जो ईमान एॾो कामिल हो जो उन्हनि जे ईमान खे को रसी कोन थो सघे, उन्हनि जे ईमान खे को रसी। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बि हदीस है, पाण फरमायो मुंहिंजे सहाबा खे घटि वधि न ॻाल्हाईंदा करियो, ला तसब्बू असहाबी, मुंहिंजे सहाबा खे घटि वधि न ॻाल्हायो। छो त जेकॾहिं हुननि मां को माण्हू यानी अधु मुद पौणा 2 किलो जो अधु, टे पा कणक जा, खजूर जा, जेकॾहिं को माण्हू छा करे ओ यानी सदको करे, ही सहाबी ऐं पोयां सहाबा खां पोइ वॾा वॾा वली होस कुतुब अब्दाल, पीराने पीर शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह, जुनैद बगदादी, जेके बि नाला बुज़ुर्गनि औलिया जा तव्हां वठो,
उन्हनि मां को माण्हू उहद पहाड़ जेको 6 मेलनि में सोन जो सदको करे, उहद पहाड़ सोनो सदको करे, त जेको वॾे में वॾे वलीअ सदको कयो सोन जो पहाड़, उनखे एतिरो अजुर कोन मिलंदो जेतिरो मुंहिंजे सहाबीअ जे टेपा कणक जे जेको आहे या टेपा खजूरनि जे सदके ते उनखे मिलंदो। छो जो जंहिं सहाबी इहो सदको कयो उनजे दिलि में अल्लाह पाक इख़लास एॾो रखी छॾियो आहे जो पोयां क़यामत ताईं अचण वारा औलिया इकराम ऐं वॾियूं वॾियूं पहिरों वॾियूं वॾियूं हस्तियूं जेके आहिनि उन्हनि खे उहो इख़लास जो दर्जो, उहो सचाई जो दिलनि जो दर्जो, उहा जेके दिलि जी सफ़ाई आहे इहा कॾहिं बि हासिलु कान थी सघे जेका अल्लाह पाक सहाबा खे अता फरमाई। त ही कामिल ईमान जी निशानी अल्लाह जे लाइ कनि था। हीअ चवंदा असांजी पंहिंजो नफ़्स कुझु कोन्हे, असां जेको कंदासीं अल्लाह जे लाइ कंदासीं। अल्लाह जिते चाहींदो त दुश्मनी करियो उते दुश्मन थी बीहंदासीं, जिते अल्लाह चए थो दोस्ती करियो त उते दोस्ती रहंदासीं, जिते अल्लाह चए थो कड़ा थियो असां अहिड़ा कड़ा थींदासीं जो असांखां वधीक को कड़ो कोन्हे, ऐं जिते अल्लाह चए थो मिठा थियो उते असां अहिड़ा मिठा थींदासीं जो असांखां वधीक को मिठो कोन्हे। पर असां पंहिंजे लाइ न, पंहिंजे गर्ज़ जे लाइ न, पंहिंजी नफ़्स परस्ती जे लाइ न, बल्कि अल्लाह जी रज़ा जे लाइ। त हिननि जे ईमान जी तारीफ़ अॻियां अल्लाह ताला फरमाए तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। ऐं मुखातब तूं उन्हनि खे ॾिसंदे केॾी महिल रुकू कंदे ॾिसंदे, केॾी महिल सजदो कंदे ॾिसंदे, माना हर वक़्तु तूं उन्हनि खे ॾिसंदे त नमाज़ पिया पढ़नि, नमाज़ में ॾिसंदे केॾी महिल रुकू केॾी महिल सजदो, नमाज़ में मशगूल हूंदा। ऐं नमाज़ पढ़ंदा छाजे लाइ? यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना, अल्लाह जो फज़ल माना सवाब ऐं अल्लाह जी रज़ामंदी माना अल्लाह जो कुर्ब हासिल करणु चाहींदा। हिननि खे जेका उञ आहे, हिननि खे जेका तलब आहे, हिननि खे जेका चाहत आहे उहा माल जी कान्हे, शयुनि जी कान्हे, दुनिया जी कान्हे, दुनिया में मर्तबनि जी कान्हे, दुनिया जी इज़त ऐं नाले जी कान्हे। हिननि जे दिलियूं धोतियूं पियूं आहिनि, हिननि जे दिलनि में भरियो पियो इख़लास। हिननि खे छा खपे? फज़लम मिनल्लाह, अल्लाह जो फज़ल खपे। अल्लाह जो फज़ल माना सवाब खपे। व रिज़वाना, अल्लाह जी रज़ामंदी खपे, अल्लाह जो कुर्ब खपे। इन लाइ अल्लाह पाक हिननि जे इम्तिहान अल्लाह पाक क़यामत ताईं जे लाइ इंसाननि जे लाइ क़ुरान पाक में बयानु कयो। हीअ को तारीख़ जो किताब कोन्हे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि कोन पिया बयानु फरमाइनि, ख़ुदि बराह रास्त अल्लाह पाक पियो बयानु फरमाए। सीमाहुम फी वजूह। अच्छा, पहिरीं तारीफ़ थी छाजी? ईमान जी। हाणे हीअ छा आहे? अमल जी तारीफ़। आमाल में कामिल आहिनि, छो त अमलनि में वॾे में वॾो अमल जेको आहे उहो नमाज़ आहे। अल्लाह ताला फरमायो नमाज़ पढ़ंदे तव्हां हिननि खे ॾिसंदव केॾी महिल रुकू केॾी महिल सजदो, ऐं उहो बि इख़लास वारो, सचाईअ वारो, जंहिंजे इख़लास जी सचाई दिलनि जे राज़नि खे ॼाणण वारो रब पियो ॾे, जंहिंजी गवाही जेको आहे दिलनि जे राज़नि खे ॼाणण वारो रब पियो ॾे। त हिननि जे दिलनि में मूं ॾिठो आहे, हिननि जे दिलनि में दुनिया कान्हे, हिननि जे दिलनि में भरियो पियो त या अल्लाह तूं असांखे सवाब ॾे आख़िरत में, ऐं तूं असांखे जेका आहे सो असांखां राज़ी थी वञ, असांखे पंहिंजी ख़ुशनूदी अता फरमा। सीमाहुम फी वजूहिहिम मिन अथर सुजूद। इन्हनि जी निशानी उन्हनि जे चेहरनि ते सजदे जे असर, सजदे जो असर आहे, यानी सजदे जे ऐं नमाज़ुनि जे पढ़ण जे करे हिननि जूं जेके हिननि जा जेके चेहरा आहिनि, हिननि जा जेके मुंहं आहिनि उहे रोशन आहिनि। इन मां मुराद इहो सजदे जो निशान कोन्हे जेको पाण सजदो कंदा आहियूं त पंहिंजे पेशानी में थोरो खॾो थी वेंदो आहे, इहो न। उलमा लिखियो आहे इहो कोन्हे मुराद। मुराद आहे त हिननि जा चेहरा जेके आहिनि ख़ासि तौर ते तहजुद जी नमाज़ पढ़ण जे करे हिननि जा चेहरा चमकंदा आहिनि, एतिरे क़दुरु जो अल्लाह रब्बुल, जीअं अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। इहो इन्हनि जो मिसाल आहे तौरात में, यानी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सिर्फ़ु क़ुरान में अल्लाह रब्बुल आलमीन जी तारीफ़ कान फरमाई आहे, बल्कि हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियण वारो जेको किताब आहे तौरात, उन में बि अल्लाह रब्बुल आलमीन हिननि जी इहा शइ बयानु फरमाई। अॼु बि फरमाईंदा त जेके तअस्सुब कोन्हे अहले किताब आहिनि, यहूदी आहिनि या ईसाई आहिनि, लेकिन उन में तअस्सुब कोन्हे, ज़िद कोन्हे, हरू भरू जी दुश्मनी कान्हे,
उहे जेॾी महिल सहाबा रिज़वानुल्लाह उन ज़माने में जॾहिं सहाबा खे ॾिसंदा हुआ त चवंदा हुआ त अल्लाह जो कसम असांखे ईअं थो लॻे जहिड़ो ही हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा हवारी हुजनि। हिननि जा चेहरा जेके एॾा पिया चमकनि जो हिननि जे चेहरे जी जेका चमक आहे ऐं हिन जे चेहरे जी जेका सूंहं आहे उहा ई ॿुधाए थी त अहिड़ा पिया लॻनि जहिड़ो की हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा हवारी जेके मशहूर आहिनि। व मसलहुम फिल इंजील, अल्लाह ताला फरमाए थो इंजील में हिननि जो जेको मिसाल आहे उहो छा आहे, कज़र इन अख़रज शतअहु, हिकिड़े पोख वांगुरु आहे जंहिं पोख पंहिंजो सल्लो कढियो। मसलन कणिक आहे, कणिक छटीसीं उन खां पोइ सभिनी खां पहिरीं छा थींदो आहे, कणिक पंहिंजो सल्लो कढंदी, तमामु मामूली तमामु नंढड़ो उहो सल्लो निकिरंदो। अख़रज शतअहु फ़आज़रहु, पोइ हुनखे मज़बूत कई। पहिरीं तमामु यानी हूंदो आहे कमज़ोर, पोइ थोरो मज़बूत थींदो आहे। फ़स्तग़लज़, पोइ थुली थी, पोइ थुलो थियो, सलो थुलो थियो, एतिरो थुलो थियो। फ़स्तवा अला सूक़ी, पोइ पंहिंजे थुड़ ते उथी बीठो, खड़ो थी वियो। हाणे यानी हिन में आहिस्ते आहिस्ते जीअं पोख में आहिस्ते आहिस्ते कुवत वधंदी आहे, ईअं सहाबा में पहिरीं कमज़ोरी हुई, पोइ अल्लाह पाक हिननि खे आहिस्ते आहिस्ते कुवत ॾींदो वियो। या पहिरीं क़िल्लत हुई, पहिरीं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां साथ ॾियण वारा हज़रत अबू बकर सिद्दीक़ या हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु या हज़रत ज़ैद बिन साबित वग़ैरह वग़ैरह चंद साहब। आहिस्ते आहिस्ते दावत तबलीग जो कमु हले पियो, सहाबा पिया वधनि पिया, फैलजनि पिया ऐं हिननि में कुवत बि अचे पई। अल्लाह ताला फरमाए पियो त ईअं इन जो मिसाल आहे तौरात में, फ़स्तवा अला सूक़ी, पोइ जेॾी महिल इहा पोख पंहिंजे थुड़ ते उथी बीठी खड़ी थी, युजिबु ज़ुर्रा, त हाणे हारियुनि खे, जेके हारी आहिनि ज़मींदार आहिनि, उन्हनि खे इहा पोख ॾाढी सुठी पई लॻे कुवत जे करे ऐं यानी सरसब्ज़ शादाब हुअण जे करे। हाणे इन खे यानी पंहिंजे हारियुनि खे ऐं ज़मींदारनि खे पंहिंजी पोख ॾाढी भली पई लॻे। अल्लाह पाक इहो सभु कुझु सहाबा में छो कयो, कसरत ॾिनी अल्लाह इन्हनि खे, वधायो, तादाद में वधायो ऐं अल्लाह ताला इन्हनि खे कुवत में वधायो। छाजे लाइ, लियग़ीज़ बिहिमुल कुफ़ार, त जीअं अल्लाह इन्हनि जे ज़रिए सां काफ़रनि खे साड़े, काफ़रनि खे हसद ऐं दुश्मनीअ जे बाहि में साड़े। हुननि खे हसद हुजे त ही छो पिया वधनि, हिननि में ही सिफ़ात छो पैदा पियूं थियनि, हिन में कुवत छो पई अचे, हसद जी बाहि में ए सड़नि, इन्हनि खे अञा वधीक चिड़ लॻे, इन चिड़ जी बाहि में अंदर ई अंदर सड़नि। अल्लाह ताला फरमाए पियो इन करे असां अल्लाह पाक इन्हनि सहाबा में कुवत इन करे ॾिनी, इन्हनि में कसरत इन करे ॾिनी, इन्हनि खे एॾो मज़बूत इन करे कयो त जीअं काफ़रनि खे अल्लाह ताला साड़े। वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहाति मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा, अल्लाह ताला इन्हनि जिन ईमान आंदो ऐं जिन सुठा अमल कया इन्हनि ते जे लाइ अल्लाह ताला बख़्शिश ऐं वॾे अजुर जो वाइदो कयो आहे। बख़्शिश जो वाइदो ऐं वॾे अजुर जो वाइदो। ही अल्लाह पाक, ही त हिकिड़ी जॻह क़ुरान पाक में कई सारा अहिड़ा मक़ामात आहिनि जिन जे अंदरि अल्लाह पाक सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी खुली तारीफ़ फरमाई, खुली तारीफ़ फरमाई। असल में असांजे लाइ सभिनी खां पहिरीं जेको मदार आहे, क़ाबिल एतमाद, सच्ची शइ, मोतमद शइ, पक्की शइ, खरी ख़ालिस शइ, उहो क़ुरान आहे अल्लाह जो। सभिनी खां पहिरीं शइ त क़ुरान आहे। हाणे जेकॾहिं तारीख़ में तारीख़ी ॻाल्हि, को तारीख़ में का शइ अचे, अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि अचे जंहिंजे करे सहाबा जे मथां जेको ख़ुदा न ख़ास्ता कंहिं क़िस्म जो को दाग़ थो अचे, त पोइ असां उनखे क़ुरान सां भेटींदासीं, क़ुरान सां हदीस सां भेटींदासीं। सभिनी खां वधीक मोतमद शइ जेका आहे क़ुरान आहे। ॿिए नंबर ते सही ऐं सरी अहादीस आहिनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तारीख़ टे नंबर जी हक़ीर शइ, जंहिंजे अंदरि हर क़िस्म जूं शयूं जेके आहिनि, सच कूड़ सभु मिलियल आहिनि।
हर क़िस्म जे माण्हुनि अची रिवायत कई है, हर क़िस्म जे माण्हुनि, एतिरे क़दुरु बि जो हर क़िस्म जा जेके हुक्मरान जंहिं ज़हन जा हुक्मरान आया उन्हनि पंहिंजे एतबार सां जेको आहे उन्हनि रिवायतुनि खे वरितो, उन्हनि पंहिंजे एतबार सां उन्हनि रिवायतुनि खे लिखायो। इन ते एतमाद कोन थो थी सघे, अल्लाह जे कलाम ते एतबार। सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम जी अजमईन जे किरदार जे बारे में, सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम जे मर्तबे जे बारे में, सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम जी हैसियत जे बारे में सभिनी खां वधीक क़ाबिल एतमाद तरीन शइ क़ुरान पाक। जेकॾहिं तारीख़ी का रिवायत इन जे ख़िलाफ़ हूंदी असां उन खे कोन मञींदासीं, असां उन खे कोन मञींदा। छा क़ुरान खे छॾे ॾियूं ऐं उन शइ में, उन शइ खे जंहिंमें सवें कूड़नि जो इम्कान आहे उहा वठी छॾियूं, इहो हरगिज़ कोन थींदो। अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि हस्तियुनि खे जेको आहे पाक बनायो आहे ऐं इन्हनि सां महबत सभिनी सां, सभिनी सां, सभिनी सहाबा सां, सभिनी अहल बैत सां, सभु असांजा पंहिंजा आहिनि, असांजे मथनि जा असांजा मथनि ते आहिनि, असांजा सरदार आहिनि। असां पंहिंजे पाण खे इन्हनि जे ग़ुलामनि जो ग़ुलाम बि कोन था सम्झूं, इन्हनि जे ग़ुलामनि जे बि असां पेरनि जे मिटीअ जे बराबरि पंहिंजे पाण खे कोन था सम्झूं। सभु सहाबा, सभु अहले बैत, सभई इहे जेके हस्तियूं आहिनि, इन्हनि सभिनी खे असां क़ाबिल ताज़ीम सम्झूं था ऐं इन्हनि जी महबत खे ईमान जे लाइ ज़रूरी सम्झूं था ऐं इन्हनि जो एहतराम ज़रूरी सम्झूं था। इन करे कंहिं सहाबीअ खे बि घटि वधि ॻाल्हाइणु हराम आहे, हराम आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए विया, मुंहिंजे सहाबा खे घटि वधि न ॻाल्हायो। ऐं जेकॾहिं तव्हां ॾिसो को माण्हू जेको चए मुंहिंजे सहाबा खे घटि वधि चए थो त तव्हां छा करियो, तव्हां चओ लानतुल्लाहि अला शर्रिकुम, तव्हां हुनखे चओ तव्हांजे शर ते अल्लाह जी लानत हुजे, तव्हांजे शर ते अल्लाह जी लानत हुजे। इहो सेखारियो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे। इन करे असांखे घुरिजे त असां सभिनी सां दिलि साफ़ रखूं, सभिनी जी महबत हुजे असांजे दिलि में। सभई सहाबा, सभई अहल बैत, जेके बि हज़रात आहिनि, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घर वारियूं, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा, सभु, यानी जंहिं हिकिड़ो दफ़ो बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत कई हालत ईमान में, उन जो मर्तबो एॾो वॾो थी वियो जो दुनिया जा वली उस जंहिंखे पहुची कोन था सघनि। पोयां जेके उन खां पोइ ईंदा जिन खे इहा दौलत नसीब कान थी त हुननि ईमान जी हालत में हिन मथे जे अखियुनि सां अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत कई हुजे, इन माण्हूअ जो दर्जो एॾो वॾो थी वियो जो इन माण्हूअ जे दर्जे खे ॿियो को पहुची कोन थो सघे जंहिंखे इहा दौलत हासिल न थी। उन करे ज़रूरी आहे त असां सभिनी हज़रात सां जेको आहे दिलि साफ़ रखूं ऐं सभिनी जा फ़ज़ाइल ॾिसूं ऐं अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं जेके असांखे ॿुधण में अचनि ख़ुदा न ख़ास्ता त इन्हनि खे न लिखियूं, वरना छा थींदो, वरना असांजो ईमान जेको नाक़िस थी वेंदो, ईमान जेको आहे सो मुतज़लज़ल थी वेंदो। छो त दीन, इस्लाम, ईमान, हर शइ, ही क़ुरान, ही हदीस, ही दीन, ही नमाज़ूं, हर शइ असां ताईं पहुचाइण वारा केर आहिनि? हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उम्मत जे विच में वास्तो केर आहिनि? भई असां त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे कोन ॾिठो, असां त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोहबत हासिल कान कई, असां त पाण पंहिंजे कननि सां अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि खे कोन ॿुधो, न को असां पंहिंजे नखियुनि सां अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत कई, पोइ असां ताईं दीन कीअं पहुतो? उम्मत जे दरमियान में ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात जे दरमियान में जेको वास्तो आहे उहो सहाबा, पुल आहे हिकिड़ी, हिन पासे उम्मत सॼी आहे ऐं हिन पासे जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात उम्मत ताईं पहुचाइण वारा सहाबा। हाणे जेके दुश्मनान इस्लाम आहिनि, इस्लाम जा दुश्मन आहिनि, उन्हनि इहो सोचियो त जेकॾहिं इन पुल खे जेको आहे मुतासिर कयो वञे त पोइ इन सां सॼो दीन मुतासिर थी वेंदो। जेको कुझु सहाबा खणी आया, जेको कुझु सहाबा जे ज़रिए सां असांखे मुंतक़िल थी करे पहुतो, जेकॾहिं सहाबा जो मयार ख़तमु थी वियो त पोइ जेको आहे सो उहो सभु जेको थो उन क़ाबिल एतमाद कोन रहंदो। त अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे सही सम्झ नसीब फरमाए।
सभिनी सां महबत जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं पंहिंजे दिलनि खे हिन सभिनी अल्लाह जे औलिया इकराम खां ऐं सहाबा रिज़वानुल्लाह अजमईन अहले बैत सभु हज़रात जेके आहिनि उन्हनि असांजे दिलनि में उन्हनि जी महबत भरे ऐं उन्हनि जे फ़ुयूज़ात खां उन्हनि जे जेको आहे सो बरक़ात उलूम ऐं अनवारात खां मां असांखे मालामाल फ़रमाए। अल्लाह रब्बुल आलमीन इन तौफ़ीक़ अता फ़रमाए। दुआ करो। सुब्हानल्लाह बिहम्दिही या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। ला इलाहा इल्लल्लाहुल हलीमुल करीम। सुब्हानल्लाहि रब्बिल अर्शिल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। नस्अलुका मुजिबाति रहमतिक व अज़ाइम मग़फ़िरतिक वल गनीमत मिन कुल्लि बिर्र वस्सलामत मिन कुल्लि इस्म। ला तदअ लना ज़ंबन इल्ला गफ़रतहु या अरहमर राहिमीन वला हम्मन इल्ला फ़र्रजतह वला दीनन इल्ला क़ज़ैतह वला मरीज़न इल्ला शफ़ैतह वला हाजतन हिय लक रिज़न इल्ला क़ज़ैतहा या अरहमर राहिमीन। या अल्लाह असां सभिनी जे गुनाहनि खे मुआफ़ फ़रमा, पूरी उम्मत मुस्लिमा जे गुनाहनि खे मुआफ़ फ़रमा। असांखे पूरी उम्मत खे सच्ची तौबा जी तौफ़ीक़ अता फ़रमा। असांजी पूरी उम्मत जी ज़ाहिरी बातिनी इस्लाह ऐं तरबियत फ़रमा। दीन जी सही सम्झ नसीब फ़रमा। या अल्लाह दीन जी सही सम्झ नसीब फ़रमा। या अल्लाह दीन जी सही सम्झ नसीब फ़रमा। या अल्लाह पंहिंजे तमामु प्यारनि सां असांखे महबत नसीब फ़रमा। या अल्लाह पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ऐं पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारनि सहाबा अहले बैत जी या अल्लाह असांखे महबत नसीब फ़रमा। या अल्लाह उन्हनि जे नक्श क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। या अल्लाह जेको दीन उहो असां ताईं पहुचाए विया, या अल्लाह पंहिंजे फ़ज़लो करम सां उन दीन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। उन दीन खे ॿियनि ताईं पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। या अल्लाह ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फ़रमा। ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फ़रमा। ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फ़रमा। बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फ़रमा। बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फ़रमा। बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फ़रमा। या अल्लाह आफ़ियत वारो मामिलो फ़रमा। तमाम बीमारनि खे शिफ़ाए आजिल कामिल मुस्तमिर अता फ़रमा। परेशान हालनि जे परेशाननि खे दूर फ़रमा। कर्ज़ वारनि जे कर्ज़ जी अदायगी जी सूरतूं पैदा फ़रमा। औलाद जे ख़्वाहिशमंदनि खे नरीना साले औलाद अता फ़रमा। औलाद वारनि जे औलाद खे साले फ़रमा। असांजे घरनि में इस्लामी मुआशिरो क़ाइमु फ़रमा। या अल्लाह असांजे घरनि में इस्लामी मुआशिरो क़ाइमु फ़रमा। हिदायत जे नूर सां असांजे दिलनि खे मुनव्वर फ़रमा। या अल्लाह हिदायत जे नूर सां असांजे दिलनि खे मुनव्वर फ़रमा। या अल्लाह जेको ख़ैरु घुरियो उहो बि अता फ़रमा, जेको न घुरी सघियासीं ऐं असांजे लाइ मुनासिबु हुजे उहो बि असांखे अता फ़रमा। या अल्लाह हर क़िस्म जे शर खां असांजी हिफ़ाज़त फ़रमा। जिन जिन भाउरनि भेणुनि दुआउनि जे लाइ चयो या असांखां दुआउनि जी उमीद ऐं ख़्वाहिश रखनि था, पंहिंजे फ़ज़लो करम सां असांजी दुआउनि में उन्हनि खे बि शामिल फ़रमा। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन आमीन आमीन। सुब्हानल्लाह।